दरिया खान मरी भरसा गोठ अब्दुल वाहिद खासकेली में ज़मीन जे तकरार तां हफ़्तो अॻु चाचे हथां बंदूक जो फायर लगण सबब ज़ख़्मी थियल भाइटे अब्दुल वाहिद खासकेली जा जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ मुश्ताक खासकेली, मीर मोहम्मद मक्सी, मोहम्मद रमज़ान खासकेली, आरिफ खासकेली, नईम खासकेली जी अॻवानी में सभई ॻोठाणनि पारां पुलिस स्टेशन दरिया खान मरी आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो पियो। हिन मौक़े ते मुश्ताक खासकेली, आरिफ खासकेली, नईम खासकेली सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त SHO दरिया खान मरी नौजवान अब्दुल वाहिद खासकेली के ज़ख़्मी कंदड़ जवाबदार गुलाम अब्बास खासकेली, तारिक खासकेली के गिरफ़्तार करण बाद पैसा वठी आज़ाद करे छॾियो, जंहिं आज़ाद थियण शर्त मोतवार धमकियूं ॾिनियूं, जंहिं बाद औरतूं साण करे क़ुरान पाक खणी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ राति जो थाणे ते वियासीं। SHO दरिया खान मरी ख़ातिरी कराइण बावजूदि जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघियो ऐं जवाबदार मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि IG सिंध, DIG शहीद बनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ समेत आला अख़्तियारनि खां घुर कई त जवाबदार अब्बास खासकेली, तारिक खासकेली के गिरफ़्तार करे खेनि कानून मूजिब सज़ा ॾेई इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।